अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सचाई न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। आउं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सचाई न्यूज़। हिन वक़्तु ख़बर शामिल कयूं था ज़िले शिकारपुर जे शहर मदईजी मां त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि एडवोकेट सैयद दुर्ममन शाह डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान सां संदसि जे वालिद जे विछोड़े ते तज़ियत कई आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणो सूबाई वज़ीर ऐं MNA डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई, अॻूणो MPA आबिद खान जतोई, अॻूणो MNA ऐं PP अॻुवाण गुल मोहम्मद जखराणी, करीम बख़्श डोमकी, अब्दुल हफ़ीज़ डोमकी, नबी बख़्श डोमकी ऐं ॿियनि DIG हाउस मदईजी पहुची सैयद दुर्ममन शाह सां संदसि जे वालिद जे विछोड़े ते तज़ियत कई। जी नाज़रीन, अव्हांखे मदईजी मां आम ख़बर पिया ॾियूं त DIG हाउस मदईजीअ ते सैयद पीर मोहम्मद शाह DIG ट्रैफ़िक कराची जे वालिद सैयद हफ़ीज़ुल्लाह शाह जे लाॾाणे ते अॼु 3 ॾींहं बि तज़ियत जो सिलसिलो जारी रहियो, जिते अॼु इन सिलसिले में लाड़काणे सां तालुक़ु रखंदड़ जलबाणी कोर्ट सर्विस जे मालिक ऐं मारूफ़ ट्रांसपोर्टर मोहम्मद हयात उर्फ़ ॾाॾू ख़ान जलबाणी ऐं संदसि जे फर्ज़ंद मारूफ़ कानूनदान एडवोकेट हाई कोर्ट राजा इमरान ख़ान जलबाणी, गुल हसन जलबाणी ऐं ॿियनि पिणु DIG हाउस मदईजी पहुची सैयद दुर्ममन शाह सां ताज़ियत कई आहे। शानवाज़ सांग जेल सुप्रीडेंट, अहमद बख़्श गुमरो स्पेशल सेक्रेटरी होम, अताउल्ला शाह जिलानी फैज़गंज, नज़ीर अहमद जमाली, अली अकबर शाह मशवाणी अॻूणो जनरल सेक्रेटरी PP मदईजी, शहर जी मरूफ़ शख़्सियत ताज मोहम्मद उर्फ़ ताजल शाह मशवाणी, हाजी माई ख़ान जतोई पिणु सैयद दुर्ममन शाह सां ताज़ियत कई। JUI अॻुवाण मौलाना अब्दुल्ला अब्बासी ख़ैरपुर वारा, मौलाना अज़ीज़ अहमद पंवर, डॉक्टर यूसुफ पंवर, नर्सिंग ऑफिसर मंसूर पंवर ऐं ॿियनि पिणु DIG हाउस मदईजी पहुची सैयद दुर्ममन शाह सां ताज़ियत कई ऐं कुल पढ़ी मरहूम जे दर्जा जे बुलंदी ऐं पोयरनि जे सब्र जमील लाइ दुआऊं घुरियूं।